ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कंदासीं। ख़ैरपुर मिरस मां अकरम रंद जी रिपोर्ट मूजिबि त तहफ़्फ़ुज़ आईनी पाकिस्तान जे सर ते 8 फरवरी फीता रोक शटर डाउन हड़ताल जो ऐलान बाद हिंदुस्तान यूनाइटेड पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं क़ौमपरस्त जमायत पारां भरपूर हिमायत कई। सियासी ऐं क़ौमपरस्त अॻुवाननि पारां दुकान बंदि करे रखण जी अपील बाद ख़ैरपुर मिरस शहर मुकमल तौर बंदि रहियो। ख़ैरपुर मिरस जे मुख़्तलिफ़ शाही बाज़ारनि जंहिंमें शाह हुसैन चौक, म्यूनिसिपल चौक, स्टेशन रोड, सब्ज़ी मंडी, शाही बाज़ार समेत ख़ैरपुर मिरस जा नंढा वॾा कारोबार मुकमल तौर बंदि रहिया। हड़ताल दौरान कारकुननि पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त पुण कया विया। कारकुननि जो चवणो हो त ख़ैरपुर मिरस जी शहरनि अॼु रिथल एहतिजाज में भरपूर सहकार कयो आहे ऐं ख़ुशीअ मां पाण मुरादा कारोबार बंदि रखे ख़ुशीअ में एहतिजाज रिकॉर्ड करायो। कारकुननि मूजिबि हीउ एहतिजाज मुल्क में जारी नाइंसाफ़ी, आइन जी भंजकड़ी, अवाम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ कयो पियो वञे, जंहिंमें शहर भरपूर शिरकत तहरीक जी कामयाबी जो वाज़ह सबूत ॾिनो आहे।